नाज़रीन उन खां अलावा जनाब असांजे प्रोग्राम में पाण जनाब ॾाढा सुठा एक्टर आहिनि ऐं जेकॾहिं स्टेज जी ॻाल्हि कजे थी या टीवी स्क्रीन जी ॻाल्हि कजे थी त यकीनन अव्हां सभु उन्हनि खां वाक़िफ़ु आहियो, उन्हनि जे कम खां वाक़िफ़ु आहियो। ऐं ॻाल्हि कयां पई इंजीनियर शाहनवाज़ सोलंकी साहिब जिन जी, तव्हांखे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो तव्हां? ठीकु आहियो? ज़बरदस्त फर्स्ट क्लास। माशाल्लाह, अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह तव्हांजो एक्सपीरियंस ॾाढो सुठो आहे। तव्हांखे जॾहिं बि स्क्रीन ते ॾिठो आहे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां उहे पंहिंजा रोल्स प्ले कयो था ऐं कीअं सोचियो त हिन तरफ़ बि अचिणो आहे, हिन तरफ़ बि कमु करिणो आहे? ऐं चवंदा आहिनि त जेका स्क्रीन जी दुनिया आहे उहा ॾाढी अलॻि हूंदी आहे। सो जी प्लीज़। असल में मां बचपन में जॾहिं खां पढ़ंदो हुयुसि स्कूल जे ज़माने खां वठी करे, त स्कूल में बि नंढा नंढा टेबलोज़ वग़ैरह जॾहिं को 14 अगस्त जो कोई इवेंट थींदो या अहिड़ो को ॿियो इवेंट थींदो त मां हुननि में हिसो वठंदो हुउसि उन टाइम खां। पोइ जॾहिं मां मैट्रिक जेॾीमहिल कई त पोइ मुकमिल मूंखे हिकिड़ो शौक़ु जाॻियो त मां छो न इन खे कंटिन्यू करे ऐं स्क्रीन जी तरफ़ अचां। पोइ मां स्टेज जे थ्रू उते पंहिंजे सीता रोड में 1987 खां मां स्टेज जो स्टार्ट वरितो। मुंहिंजो पहिरियों प्ले हो, उन में मरहूम साईं शबीर अहमद राज़ उनजो डायरेक्टर हुयो। पोइ मूंखे वधीक उत्साह उतां थियो जो मूं पहिरें ई प्ले में मूंखे जेॾीमहिल पहिरें ई डायलॉग ते ऑडियंस क्लैप ॾिनी त मुंहिंजो अञा शौक़ में अञा जुनूनियत जागी पई, हौसलो वधियो। पोइ इहो कंटिन्यू सिलसिलो हलंदो आहे मुंहिंजो। वरी पोइ मां डायरेक्शन जी तरफ़ बि आयुसि, वरी इलेक्ट्रॉनिक मीडिया आई त पोइ वरी चैनल जी तरफ़ बि वियासीं ऐं माशाल्लाह सुठी मोट मिली आहे ऐं उहा कंटिन्यू। पर लॻे ईअं पियो हीउ फन हिकिड़ो समुंड आहे, ॼण ईअं लॻे पियो त अञा माण्हू सिखे पियो ऐं रोज़ु रोज़ु नई का शइ अचे पई, नओं एक्सपीरियंस थिए पियो। ऐं हाणे असांजी ताज़ो फिल्म बि हींअर हिकिड़ी उर्दू असां हिते ठाही आहे दोस्तनि गॾिजी हिते ई, उहा बि इनशाला 2-3 ॾींहंनि में उहा बि रिलीज़ थियण वारी आहे हिते ऐं इनशाला आइडियंस हुनजी बि सुठी मोट ॾींदी उमेद आहे। इनशाला जी बेस्ट विशेस अव्हां जे लाइ। ऐं यकीनन जिथे महिनत आहे त पोइ उते हुनजो रिज़ल्ट बि मिले थो। सोलंकी साहब, ज़िंदगी जो सफ़र कीअं गुज़रियो आहे? उहो स्कूलिंग, उहो कॉलेज, यूनिवर्सिटी जो वक़्तु, मां चाहींदसि त उन वक़्त खे थोरो यादि कयो। असल में पुठियों ई दौर जो ऐं हिन दौर जो ज़ाहिर आहे ज़मीन आसमान जो हिकिड़ो फ़र्क़ु आहे। बिल्कुलु। पहिरें एतिरियूं फैसिलिटीज़ कोन हुयूं ऐं हाणे त तमामु फैसिलिटीज़ वधी वियूं आहिनि। मां पंहिंजे हुन दौर जी ॻाल्हि कयां त जॾहिं मां सीता खां दादू पढ़णु वेंदो हुउसि, असांजो ज़िले हेडक्वाटर डिस्ट्रिक्ट दादू आहे, 8 दर्जा मां पंहिंजे ॻोठ सीता रोड में पढ़ियुसि। उन खां पोइ मैट्रिक लाइ मां जॾहिं सीता खां दादू डेली आउटबेक कंदो हुउसि, माना तक़रीबन 40-45 किलोमीटर जो हिकिड़ो सफ़रु हुयो, जेको डेली 40 किलोमीटर दादू डिस्ट्रिक्ट वञी वरी 40 किलोमीटर वरी रिटर्न थियां सीता। ऐं हिकिड़ी बस अगरि उन टाइम में 3-4 के बसूं हूंदियूं जेके असांजे ॻोठ खां वठी दादू ताईं डेली रूटीन में हलंदियूं हुयूं। माना हिकिड़ी अगरि सवारी तव्हां खां मिस थी वई त वरी 2 कलाक उन सवारी लाइ इंतज़ारु करिणो पइजी वेंदो हुयो ऐं 2 कलाक जो इहो सफ़रु 40 किलोमीटर जो तय थींदो। हाणे त ज़िंदगी फास्ट थी वई आहे, हाणे त 5 मिंटनि में हर जॻह तो सवारी मिले थी तव्हांजो। ऐं जेको 2 कलाक जो सफ़रु हो उहो कलाक में नंढो थी वियो आहे। रोड रस्ता कम्युनिकेशन हिकिड़ी तेज़ थी आहे ऐं उन टाइम में सरकारी स्कूलनि जो तइदादु तमामु घणो हूंदो हूंदा ईअं सम्झो त सरकारी स्कूल हूंदा हुआ। असां उन्हनि इदारनि सरकारी इदारनि में पढ़ियासीं। प्राइवेट जो कॉन्सेप्ट तमामु घटि हुयो, ख़ासि करे नंढनि शहरनि में त हुयो ई कोन, इहो वॾनि शहरनि में हुयो। ऐं ट्यूशन जो बि रुझान न हूंदो असां वारे दौर में। जेके बि उस्ताद हुआ जेकॾहिं शाम जे टाइम में कंहिंखे पढ़ाईंदा त फ्री ऑफ कास्ट हूंदो हुयो। जेकॾहिं पाड़े जो को उस्ताद अहिड़ो को पढ़ाइणु चाहींदो हुयो पाड़े जे ॿारनि खे, फ्री ऑफ कास्ट थींदो हुयो। या वरी जेके वेकेशन्स असांजी थींदियूं जून जुलाई जूं, उन में बि उस्ताद ईअं फ्री ऑफ कास्ट के उस्ताद सोशल टाइप मां पढ़ाईंदा हुआ। ऐं हाणे त तालीम जो रुझान ॾिसो त केतिरा कॉलेज जेतिरा स्कूल थी विया आहिनि ओतिरियूं फीस वधी वियूं आहिनि ऐं फीस बि को सभनि जे हिसाब सां न आहे, माना हज़ारनि जी त जंहिंजे घर में 4 या 5 ॿार आहिनि त उन जे लाइ त हींअर ॿार पढ़ाइण बि मसइलो थी वियो आहे। हर स्कूल जी ॾिसो त 10,000 खां का माना घटि किथे का फीस आहे ई कान। ऐं उन टाइम में असां फ्री ऑफ कास्ट पढ़ियासीं स्कूलनि में ऐं महिनत सां पढ़ियासीं ऐं महिनत जे करे माशाल्लाह सुठनि मनसबनि ते जेके बि असांजा हमसफ़र दोस्त हुया या छा सुठियुनि सुठियुनि जॻहियुनि ते पता आहिनि। ऐं उन टाइम में तालीम जो मयार बि तमामु
तमामु ज़बरदस्त हुयो। बाक़ी हाणे त ठीकु आहे, कैम्ब्रिज इंग्लिश स्कूल मीडियम या छा आहे उहो अची विया आहिनि, माना इहा खणी चइजे जीअं माना असांजी स्टेज या हिन मीडिया जे में चवंदा न भाई ग्लैमर जो आहे या छा, माना इहो हिकिड़ो उहो ॾिनो वियो आहे एजुकेशन खे। बाक़ी उहो मयार ऐं असां पढ़ण वारो माण्हू उन दौर में बि पढ़ी वियो, बिल्कुलु न पढ़ण वारो त हिन दौर में बि कोन पढ़ंदो।